माहवार मैगज़ीन, हमसरी हैदराबाद। शुमारो नवंबर 2020। एडिटोरियल: फितरत खे साह खणण ॾियो। डिंगी ऐं भंडार ॿेट जेके फितरत जी सूंह आहिनि, जिते तमुर जा घाटा ॿेला आहिनि, आबी हयात आहे। तमुर जा वण माहौल लाइ ॼण ऑक्सीजन जा ज़ख़ीरा आहिनि, जिते सामूंडी पखियुनि जूं उॾारूं आहिनि, जिते समुंड नीरो ऐं मेराण खां पाक आहे। उहे ॿेट वॾे वक़्त खां मक़ामी माण्हुनि जे रोज़गार जो बुनियादी वसीलो पे रहिया आहिनि। 31 अगस्त 2020 ते सदर इस्लामी जमहूरिया पाकिस्तान उन्हनि ॿेटनि मुतलिक़ हिकु ऑर्डिनेंस पाकिस्तान आइलैंड्स डेवलपमेंट अथॉरिटी PID जारी कयो आहे त इहे हाणे इन्ही अथॉरिटीअ जे तहत वफ़ाक़ जे इंतिज़ाम हेठि हलिया विया आहिनि। वफ़ाक़ी सरकार जी दावा आहे त उते जदीद शहर अॾिबा, लखे माण्हुनि खे रोज़गार मिलंदो, सयाहती सरगर्मियुनि में वाध ईंदी। पर मुल्क जे आईन जे आर्टिकल 172(2) मुताबिक़ 12 नॉटिकल मेलनि ताईं जूं हदूं सूबनि जी मिल्कियत आहिनि। मुल्की आईन साबित करे थो त विफ़ाक़ आईन जी भञकड़ी करे सूबनि जे हक़नि ते राताहो हयो आहे। ॿेटनि ते कब्ज़े जी ताज़ी वारदात इन्हीअ करे बि निराली आहे जो ज़मीन जो सोन ॻीहंदड़ कुवतूं अवाम जे हिस्से लाइ ज़मीन जो को टुकुर रहणु नथियूं ॾियणु चाहीनि, भले रिहाइशी ऐं ज़रई ज़मीन हुजे। हाणे त ॿेट बि उन्हनि जी अखि चढ़ी विया आहिनि। डिंगी ऐं भंडार ॿेट जेके सिंध जी मिल्कियत ऐं इख़्तियार हेठि आहिनि, इन इख़्तियार खे ओरांगड़ जो अमल ग़ैर क़ानूनी ऐं ग़ैर आईनी आहे ऐं न सहण जेतिरी बेवाजिबी पिणु आहे। इन्हनि ॿेटनि जे इख़्तियार वारे ऑर्डिनेंस जी सूबनि बि मुख़ालिफ़त कई आहे ऐं मुख़ालिफ़ धुर जूं सियासी पार्टियूं इन ग़ैर आईनी अमल जूं मुख़ालिफ़ आहिनि। इन्ही करे वफ़ाक़ी सरकार लाइ इहो लाज़िम आहे त इहो ऑर्डिनेंस वापसि वठे, जंहिंजो न को आईनी ऐं क़ानूनी बुनियाद आहे ऐं न ई को इख़्लाक़ी जवाज़ आहे। असांजो डिंगी ऐं भंडार ॿेटनि लाइ इहो बि मौक़िफ़ आहे त सूबाई सरकार उन्हनि खे कुदरती हालतुनि में हमेशह रहणु ॾे, जीअं फितरत ऐं माहौल दोस्तीअ जो मज़हर जुड़ियो रहे। तमुर जे वणनि जा घाटा ॿेला साफ़ हवा जो ज़ख़ीरो माण्हुनि, पखियुनि ऐं आबी जीवत लाइ पैदा कंदा रहनि, जीअं हयाती ऐं फितरत साह खणंदी रहे। कॾहिं त असांखे माहौल ऐं फितरत दोस्त थियणो पवंदो। डिंगी ऐं भंडार ॿेटनि खे हज़ारे सालनि खां जीअं कुदरती अमल जोड़े ज़ाहिर कयो आहे, तीअं असांखे बि उन्हनि खे ईअं रहणु ॾियणु घुरिजे। सामूंडी ज़मीन सां हथ चुरांद फितरत सां जंग हूंदी, जेका माहौल दुश्मन त आहे ई, पर इहा हयातीअ जे बि ख़िलाफ़ आहे। असांखे हयाती ऐं माहौल दोस्तीअ ॾांहुं अचिणो पवंदो।